इसराइल ऐं हमास में 49 ॾींहं जी खून बेड़ी खां पोइ 4 ॾींहं जी आरज़ी जंगबंदी ते अमल शुरू। रफ़ा क्रॉसिंग तां ॿारनि जा 2 ऐं गैस जो 1 टैंकर गज़ा में दाख़िल। गज़ा पट्टी जे ॾाखिणनि इलाइक़नि में इसराइली जंगी जहाज़नि जूं उॾामूं बंदि। क़तर जी राजधानी दोहा में जंगबंदी जे मॉनिटरिंग लाइ कंट्रोल रूम क़ाइमु। निगरान वज़ीर आज़म अनवर अल काकड़ चयो आहे त खसारे में हलंदड़ इदारनि खे ख़ानगाहनि ते ग़ौर कयो पियो वञे। SIF ज़रिए सीड़पकारी जी पॉलिसी में सुधारा आंदा विया आहिनि। ईंदड़ हफ़्ते सीड़पकारी बाबति ख़ुशख़बरियूं मिलंदियूं। पाकिस्तान स्टॉक एक्सचेंज में कारोबार जी शानदार शुरूआत। 100 इंडेक्स पहिरियों भेरो 59,000 जी सतह पार करे वियो। निगरान वफ़ाक़ी काबीना जो इजलास थी रहियो आहे। 2 नुकाती एजेंडा जारी। 14 नवंबर जी काबीना जी कानून साज़ी बाबति कमेटी जे फ़ैसिलनि जी मंज़ूरी वरिती वेंदी। इजलास में 15 नवंबर जी इक़्तिसादी राब्ता कमेटी जे फ़ैसिलनि जी बि मंज़ूरी ॾिनी वेंदी। वफ़ाक़ी काबीना मुल्क जी मजमूई अमन अमान जी सूरतहाल जो जाइज़ो वरितो वेंदो। निगरान वफ़ाक़ी काबीना मुल्की मुआशी सूरतहाल ते ग़ौर कंदी। 190 मिलियन पाउंड जे स्कैंडल में तहरीक इंसाफ़ चेयरमैन खे सूमर ॾिहाड़े अदालत में पेश करण जो हुकुम। इस्लामाबाद जी एहतसाब अदालत अॻूणे वज़ीर आज़म जी जिस्मानी रिमांड में वाद जो हुकुम जारी करे छॾियो। रानीपुर जी हवेली में ज़्यादती खां पोइ बेदर्दी सां क़त्ल थियल निगरी फातिमा फड़ो जे केस में पीर असद शाह, हिना शाह, फयाज़ शाह, इम्तियाज़ मिरासी वधीक 14 ॾींहंनि लाइ जेल हवाले। ख़ैरपुर जी दहशतगर्दी तोड़ अदालत तरफ़ां समूरनि जवाबदारनि खे 8 डिसंबर ते ॿीहर पेश करण जो हुकुम। कराची जे इलाइक़े औरंगी में धाड़े जे केस में गिरफ़्तार DSP ट्रेनिंग उमेर बाजारी जेल हवाले। उमेर बाजारी जी पेशी दौरान हिफ़ाज़ती इंतज़ाम निहायत सख़्त। सिंध जे निगरान वॾे वज़ीर मक़बूल बाक़ जी सदारत हेठि समूरनि सिविक एजेंसियुनि जो आला सतही इजलास। सॉलिड वेस्ट मैनेजमेंट बोर्ड जे कम ते काबड़ जो इज़हार। शहर जी सफ़ाई करे 4 ॾींहंनि में रिपोर्ट पेश करण जो हुकुम। वॾे वज़ीर मक़बूल बाक़ जो चवणु आहे त कराची शहर में हर तरफ़ गंदगी आहे। हाणे कंहिं बि सूरत में माफ़ी न मिलंदी। रहे सदा सिंधुअ जी छोली मारवड़न जी मिठड़ी बोली। रहे सदा सिंधुअ जी छोली मारवड़न जी मिठड़ी बोली। गली गली ऐं घर घर गूंजन सिंध अमर जा नारा नारा। सिंध TV नेटवर्क जे सॾ ते सिंधी सक़ाफ़त जो ॾियारो 3 डिसंबर ते मज़लूम नियाणियुनि सां साथ जो वचन जे सिरे हेठि मल्हाइण लाइ हर हंधि तयारियूं वधीक तेज़। मदेजी जे DM हाउस में सक़ाफ़ती तक़रीब फनकारनि सूफ़ी कलाम ॻाए शिरकत कंदड़नि खे झुमाए छॾियो। सिंध हाई कोर्ट में बल्दिया फैक्ट्री सानिए ते अमल बाबति केस जी ॿुधणी। कराची पुलिस ख़ादिम रिंद पारां रूपोश ऐं इश्तिहारी जवाबदारनि जी गिरफ़्तारी बाबति रिपोर्ट अदालत में जमा। रिपोर्ट में चयो वियो आहे त कुझु रूपोश जवाबदारनि खे गिरफ़्तार कयो वियो आहे। वधीक जवाबदारनि जी गिरफ़्तारी लाइ कोशिशूं जारी आहिनि। अदालत तरफ़ां रूपोश जवाबदारनि जी गिरफ़्तारीअ लाइ कार्रवायूं जारी रखण जो हुकुम। पाकिस्तान जी पहिरीं औरत फाइटर पायलट मरियम मुख़्तियार जी 8वीं वरसी मल्हाई पई वञे। मरियम मुख़्तियार वेढ़ाक जहाज़ जी तरबियती उॾाम दौरान शहादत माणी। मुल्क जी बहादुर नियाणी जान जी कुर्बानी ॾेई जुरत ऐं बहादुर जी तारीख़ रक़म कई। छाछेरी जे ॻोठ शाहबुद्दीन शाह में नारी जो खूह मां लाश हथ। चंबड़ वेझो अदड़ोट जो वण में टंगियल लाश हथ। मीरो खान में होटल भरिसां नौजवान जो लाश हथ कयो वियो। सलीम शेख तो सुञाणप।
ऐं क़ौमी क्रिकेट टीम जे फास्ट बॉलर हारिस रऊफ़ खे बिग बैश लीग लाइ NOC न मिली सघी। सेंट्रल कॉन्ट्रैक्ट में घटिताई जो इम्कान।